आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारतूं। हर सवाल का जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 5 सेकंड जो टाइम। जेकॾहिं तव्हांखे जवाब मालूम आहे तव्हां कमेंट करे सघो था। त अचो त वीडियो शुरू करियूं। सॼो ॿुधायो उहो कहिड़ो जानवर आहे जेको लोही किल बि हज़म करे सघे थो। जवाब मांगर मच्छ। सॼो ॿुधायो त उहा कहिड़ी रांदि आहे जंहिंमें पोइते रहण वारो खटे वेंदो आहे। जवाब रस्साकशी। सॼो ॿुधायो त उहो कहिड़ो मुल्क आहे जिते ॿार पैदा थींदे ई संदसि उमिरि 9 महीना लेखी वेंदी आहे। जवाब जापान। सतो दिलचस्प सवाल आहे, ॿुधायो त इंसान मरण खां पोइ केतिरी देर ताईं ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधी सघे थो। जवाब हिकु तहक़ीक़ मुताबिक़ मौत खां पोइ इंसानी दिमाग़ 1 कलाक ताईं सलामत रही सघे थो। सतो ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका धोअण सां ख़राब थी वेंदी आहे। जवाब पाणी। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि। पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।